सुवाराणी हाणे त ख़ुशि आहीं न त तोखे तुंहिंजो पंहिंजो घर मिली वियो। हाँ सारंग, पंहिंजो घर पंहिंजो हूंदो आहे। अम्मा वारनि जे घर रहण में को ऐब त कोन हुयो, पर पंहिंजी शइ पोइ बि पंहिंजी हूंदी आहे। हाणे त तूं हिते पंहिंजो स्कूल बि हलाए सघें थी पई, जेको पंहिंजे दरबदर थियण जे करे मुतासिर थियो आहे। हाँ सारंग, ॿार पढ़ाइण जो मूंखे ॾाढो शौक़ु आहे। मां चाहियां थी त वरी बि ॿार पढ़ायां, पर निभागो चनेसर वरी बि चिड़ी पवंदो। उहो वरी कहिड़ो इहो असां मां ख़ुशि आहे, जहिड़ो त असांजो हुन सां हली रहियो आहे न। हा पर सारंग, सुवाराणी अञा त हिकिड़ी ॿी स्कीम आंदी अथमि, हुन सां बि चनेसर ख़ान खे वाह जा टांडा लॻंदा। हर दफ़ा मूं नाकाम थींदो थो रहे, पर पोइ बि असांजी जान कोन थो छॾे। नाकाम इन करे पियो थिए जो माण्हू सभु हुन सां बदज़ैन थी विया आहिनि। ज़ालिम माण्हू जी पछाड़ी ईअं ई हूंदी आहे सारंग। ख़ैर, तूं इहो ॿुधाए त तूं कॾहिं खां पढ़ाइण शुरू थी करीं? सारंग, एतिरो जल्दी स्कूल स्टार्ट करण सां चनेसर वरी मछरी पवंदो। अॻे ई तव्हांजा झेड़ा स्टार्ट आहिनि। हा, पर ईअं न थिए जो स्कूल खुलण जो ॿुधी हुन जा माण्हू डंडा खणी वरी हिते बीठा हुजनि। इहो त आहे, पर हुन खां डिॼी करे असां पंहिंजा कम त बंदि न कंदासीं न। स्कूल ज़रूरु शुरू कबो, पर कुझु ॾींहंनि खां पोइ। हींअर झेड़ो वधंदो, तव्हां केतिरनि झेड़नि खे मुंहुं ॾींदा? इहो बि ठीकु आहे, पर स्कूल ज़रूरु शुरू कबो, छो त किथे चनेसर इहो न सम्झे त मुंहिंजे डप में स्कूल बंदि कयो अथनि। स्कूल बाक़ाइदा हलंदो सारंग, पर थोरो टाइम लॻंदो। अल्लाह मालिक आहे, चङो मां हाणे हलां थो। आऊं चवां थी ई रन मूंखे हिते क़ीमती घुर्जे बस। ही त न हरिया भरिया मूंखे परेशान छो कयो अथई? मूं ई फ़ैसिलो करे छॾियो आहे, तूं हिन रन खे इन घर मंझां कढ। मोमल, कुझु ॾींहं सब्र कर, इन जो बंदोबस्त करियां थो। हाणे त बस न। ए इन ॻाल्हि खे हिकु कन मां सुणी ॿिए कन मंझां कढी कीअं छॾिजईं। मूंखे पाणी पीआरण हण। हा हा, प्यारी थी पाणी। ई रन अहिड़ियूं ॻाल्हियूं मकर अहिड़ियूं ॻाल्हियूं त को सुनी न वठे। कोकी न कंदुसि, हजार भेरा कंदुसि, हिकु माण्हूअ खे ॿुधाईंदुसि, बच्चे खे ॿुधाईंदुसि। को आऊं इन खां डिॼा थी छा? रानो खान पंहिंजो पाण खे सम्झे को थो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।